अॼु 12 मुहर्रम जी राति छा ज़हर ज़िंदगी ड्रामो ईंदो या न ईंदो? छा तकरार ड्रामो बि अॼु राति ईंदो या न ईंदो? अचो तव्हांखे इन एपिसोड में था ॿुधायूं। ॿियों टियों खां वठी ड्रामो कान थो अचे, छो त 10 11 मुहर्रम जी राति हुई। अॼु 12 मुहर्रम जी राति अचण वारी आहे। छा अॼु राति कहिड़ो ड्रामो ईंदो? बाग़ुल ईंदो, ज़हर ज़िंदगी ईंदो या न ईंदो? या ॿई ड्रामा न ईंदा? इहा तफ़सील सां तव्हांखे इहो हाल वाल ॾियूं था इन एपिसोड में। महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो। मां आहियां तव्हांजो शाहिद खोसो, ऐं शाहिद खोसो वीलॉग यूट्यूब चैनल सब्सक्राइब करणु न विसारींदा। फेसबुक पेज खे फॉलो लाइक शेयर कयो। हीउ तव्हांजो चैनल आहे, तव्हांजो ई पेज आहे। महिरबानी करे इन खे सब्सक्राइब कयो। अचो तव्हांखे तफ़सील सां ॿुधायूं था त कहिड़ो ड्रामो अॼु राति ईंदो ऐं कहिड़ो न ईंदो। छा या ॿई ड्रामा न ईंदा? सॼी कहाणी तव्हांखे ॿुधायूं। हिन खे सब्सक्राइब कयो महिरबानी करे। दोस्तो, मुहर्रम जे करे ड्रामा बंदि थी विया हुया ऐं ख़ैर सां मुहर्रम गुज़री वियो। मुहर्रम जा ॾाढा पूरा थी विया, लेकिन मुहर्रम 40 ॾींहं ताईं हूंदो आहे। असल में इस्लाम जे हिसाब सां 40 ताईं मुहर्रम हलंदो रहंदो आहे, लेकिन 10 ॾींहं माण्हू एतिराम कंदा आहिनि, उन खां पोइ विसारे छॾींदा आहिनि। इहा त हक़ीक़त आहे। बहरहाल हलूं था पंहिंजे टॉपिक जी तरफ़, जेको असांजो टॉपिक हुयो ड्रामे जे हिसाब सां। दोस्तो, जेको ज़हर ज़िंदगी ड्रामो अॼु राति कान ईंदो, छो त हफ़्तेवार जीअं वरी आचर ऐं सूमर खां पोइ माना इहे 2 रातियूं जेकियूं ईंदियूं आहिनि, इन्हनि में मतिलबु ड्रामो ईंदो आहे बाग़ुल। अॼु राति आयो त बाग़ुल ड्रामे जी क़िस्त ईंदी, बाक़ी ज़हर ज़िंदगी ड्रामे जी अॼु राति क़िस्त कान ईंदी। ऐं इहे जीअं 2 क़िस्तां बाग़ुल जे विच में ईंदियूं आहिनि, उन खां पोइ वरी ज़हर शेड्यूल जे हिसाब सां ज़हर ज़िंदगी ड्रामे जी क़िस्त बि अची वेंदी। अगरि तव्हां इंतज़ारु करे रहिया आहियो, तव्हांखे बाग़ुल जी क़िस्त ज़रूरु मिलंदी अॼु राति, ऐं इंतज़ारु तव्हांजो ज़ाया न थींदो। असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।